अस्सलाम वालेकुम ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा, जीअं त पाण पढ़ंदासीं थोरी जोग्राफी, उन खां पोइ जेको इंपॉर्टेंट फैक्ट्स आहिनि रिलेटेड अर्थ प्लेनेट अर्थ, उहे पाण पढ़ंदासीं जेके वन पेपर जे हिसाब सां पाण खे कराइता हूंदा आहिनि या जेके कमु अची सघनि था। हाणे अर्थ साइंस जेकी आहे उहा जेकी आहे सो मुख़्तलिफ़ शयुनि खे डील करे थी, ठीकु आहे, जेके प्लैनेट अर्थ सां जेको आहे सो रिलेटेड आहिनि। जीअं हाणे अर्थ साइंस आहे, उन जे अंदरि साइंस अचे थी जेकी स्टडी ऑफ लिथोस्फेयर आहे, ठीकु आहे, पाण पढ़ी आहियूं लिथोस्फेयर छा थींदो आहे, एटमॉस्फेयर आहे, हाइड्रोस्फेयर आहे, हाइड्रो मतिलबु पाणी, ठीकु आहे, उन खां अलावा बायोस्फेयर आहे या स्पेस बियॉन्ड दिस एटमॉस्फेयर। त जेको असांजो एटमॉस्फेयर आहे अर्थ जो, ठीकु आहे, इहा अर्थ आहे न, इन जे मथां जेके लेयर्स मुख़्तलिफ़ एटमॉस्फेयर जेको आहे, इन खां अॻिते जी जेकी आहे दुनिया, ठीकु आहे, जेकी स्पेस में अचे थी उन जी स्टडी, सही आहे, या जेको आहे सो स्पेस बियॉन्ड दी एटमॉस्फेयर जेको अचे थो उहो। उन खां अलावा जेको आहे सो इन जे अंदरि जियोलॉजी ईंदी आहे, मेट्रोलॉजी ईंदी आहे, क्लाइमेटोलॉजी ईंदी आहे, ओशनोग्राफी ईंदी आहे, हाइड्रोलॉजी ईंदी आहे, उन खां अलावा जेको आहे सो बायोजियोग्राफी ईंदी आहे, ॿी जेकी आहे सो ज़ू जियोग्राफी ईंदी आहे, ठीकु आहे, जेकी इन सां रिलेटेड आहे, एनिमल सां रिलेटेड आहे। उन खां अलावा एस्ट्रोनॉमी आहे, ठीकु आहे, उहो त पाण पढ़ंदासीं। उन खां अलावा एस्ट्रोफिज़िक्स आहे। इहे जेके न उहे साइंस आहिनि या इहे उहे फील्ड आहिनि जेके अर्थ सां रिलेटेड आहिनि। अर्थ मतिलबु असांजो जेको प्लैनेट आहे, ठीकु आहे, असांजे प्लैनेट में जेके बि शयूं आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन में पाणी बि आहे, ठीकु आहे, उन में आब हवा एटमॉस्फेयर बि आहे, ठीकु आहे, उन जे मथां मुख़्तलिफ़ लेयर्स बि आहिनि, ठीकु आहे। उन खां अलावा जेको आहे सो जेके पथर आहिनि या जेकी सॉइल आहे उन जी स्टडी आहे, जियोलॉजी बि आहे, जेको उनजो क्लाइमेट आहे, जेकी बारिशूं थियनि थियूं, सीज़न चेंज थींदी या क्लाइमेट जो जेको असरु थिए थो, मेट्रोलॉजी बि आहे, ठीकु आहे। उन खां अलावा हाइड्रोलॉजी, जेके अंदरि जेके पाणी में जेकी जानदार रहनि था उनजी बि स्टडी आहे। उन खां अलावा जेके एनिमल जंहिंमें असां बि अचूं था, ठीकु आहे, उहे रहनि था, उनजी स्टडी आहे। जेके प्लांट्स आहिनि उनजी स्टडी आहे, ठीकु आहे। त इहे सॼी स्टडी खे जेको आहे सो मिलाए करे, या बायोजियोग्राफी आहे जेकी, उहा सॼी जेको आहे सो जोग्राफी जे अंदरि अचे थी, या जेको आहे सो ईअं सम्झो अर्थ साइंस जेकी आहे सो उहा इन सभिनी फील्ड सां रिलेटेड आहे, ठीकु आहे। पहिरीं शइ हिनखे लिखण जी ज़रूरत न आहे, न ई रटण जी ज़रूरत आहे, बसि एसि ताईं वधियो। हाणे हिन में जेकी आहे सो नंबर 1 ते जेकी शइ ईंदी आहे जोग्राफी, या जोग्राफी में जेके अंदरि शयूं अचनि, जेके पाण पढ़ी आहियूं, जेके पाण कंहिं रहिजी वञे शयूं, उन में अचे थी जियोलॉजी। हाणे जियोलॉजी छा आहे? हाणे जियोलॉजी स्टडी आहे अर्थ जी, उन जे अंदरि जेके बि रॉक्स आहिनि ऐं उन्हनि रॉक्स, उन पथर में जेके चेंजिस अचनि थियूं, ठीकु आहे न, असांजे प्लैनेट्स में जेके बि रॉक्स आहिनि उन जे अंदरि जेके चेंजिस अचनि थियूं, ऐं उन रॉक्स जी स्टडी, उन जे अंदरि जेके चेंजिस अचनि थियूं, उन जी स्टडी खे पाण छा था चयूं? जियोलॉजी कयूं था। जियोलॉजी इज़ द स्टडी ऑफ अर्थ, ठीकु आहे। हिकु त ज़मीन जी या अर्थ जी बज़ाते ख़ुदि स्टडी, ठीकु आहे, उन जा रॉक्स जेके आहिनि, इट्स रॉक्स, उन जे अंदरि जेको आहे जेके पथर आहिनि, रॉक्स आहिनि, उन जी, एंड द चेंज that have occurred are occurring। जहाँ तो उहा चेंज अकर थी चुकी आहे, पंहिंजे अंजाम ते पहुची चुकी आहे, जहाँ जेको आहे त उहा आहिस्ता आहिस्ता थिए थी, ठीकु आहे, इन दी प्लैनेट। इन खे पाण छा था चऊं? जियोलॉजी, ठीकु आहे। त जेके बि रॉक्स आहिनि, अर्थ आहे असांजी, उन जे अंदरि जेके रॉक्स आहिनि उन में जेकी तब्दीलियूं थी चुकियूं आहिनि या जेकी तब्दीलियूं थियनि थियूं, उनजी स्टडी खे पाण छा था चऊं? सिंपली जियोलॉजी, ठीकु आहे। उन खां पोइ अचे थी मेट्रोलॉजी। मेटियोरोलॉजी, सही आहे स्पेलिंग, आई थिंक इहा ई आहे, वरी बि चेक करे छॾिजो, ठीकु आहे। हाणे मेट्रोलॉजी जेको आहे स्टडी छांजी आहे त असांजी जेके बि फिज़िकल प्रोसेस थियनि था एटमॉस्फेयर में, जेको लोअर एटमॉस्फेयर आहे, ठीकु आहे, जिथे अर्थ में वेदर अकर्ड थिए थी, जिथे वेदर प्रोड्यूस थिए थी, ठीकु आहे, जिथे मौसमियात जूं तब्दीलियूं अचनि थियूं, उन में जेकी बि जेको आहे सो उन्हनि जी, उन में जेकी बि चेंजिस अचनि थियूं, उन जे मथां जेकी पाण इन्वेस्टिगेशन कयूं था त बाबा किथे बारिश थियणी आहे, किथे न आहे थियणी, केतिरी बारिश थियणी आहे, कहिड़े क़िस्म जो जेको आहे सो तूफ़ानी मिटी जो तूफ़ान अचिणो आहे, ठीकु आहे, या साइक्लोन अचिणो आहे, या मुख़्तलिफ़ इहे जेके स्टडीज़ हूंदियूं आहिनि, इनखे पाण मेट्रोलॉजी चऊं था, ठीकु आहे।
इहा बेसिकली इन्वेस्टिगेशन हूंदी आहे. इज़ दी इन्वेस्टिगेशन of physical process in the lower atmosphere. ठीक है, जिथे अर्थ में वेयर weather is produced. ठीक आहे, जिथे वेदर प्रोड्यूस थिए थी उन में जेके फिज़िकल चेंजिस अचनि थियूं उन एटमॉस्फेयर में, उनखे पाण छा था चऊं, इन इहा असांजी स्टडी आहे मेट्रोलॉजी. उन खां पोइ क्लाइमेटोलॉजी अचे थी. क्लाइमेटोलॉजी छा आहे त जेकी बि असांजी स्टडी जेकी बि असांजी जेको लोअर एटमॉस्फेयर आहे उन में जेको लॉन्ग पीरियड ताईं, ठीकु आहे न, जेकी स्पेशली चेंजिस अचनि थियूं उनखे पाण छा था कयूं, क्लाइमेटोलॉजी. ठीकु आहे. उन खां पोइ ओशनोग्राफी आहे. ओशनोग्राफी छा आहे, इहे जेकी सी में जेकी बि शयूं आहिनि उनजा या उनजा जेके एस्पेक्ट आहिनि उनखे पाण ओशनोग्राफी चऊं था. ठीकु आहे. उन खां पोइ जेको आहे पाण कहिड़ी पढ़ी आयासीं, हाइड्रोलॉजी. जेको बि पाणी में जेके जानदार ईंदा आहिनि, जेकी पाणी आहे, जेके हाइड्रो मतिलबु पाणी, उन जी जेके रिलेटेड स्टडी आहे उनखे पाण हाइड्रोलॉजी चऊं था. ठीकु आहे. उन खां पोइ जेको आहे सो जेको मेन शइ अचे थी, जेके में वन पेपर हिसाब सां ईंदी आहे, उहा इंपॉर्टेंट फैक्ट्स अबाउट अर्थ. त असांजी जेकी अर्थ आहे, IMPT मतिलबु इम्पोर्टेंट. ठीकु आहे, या फुल लिखो IMPORTNT, तव्हांजी मर्ज़ी आहे. इम्पोर्टेंट फैक्ट्स अबाउट अर्थ. त असांजी जेकी प्लैनेट अर्थ आहे उन जे रिलेटेड असल में मां जेको आहे सो विसरी वई आहे स्टिक खणणु, जंहिंजे करे हिन जी मोबाइल जी एडजस्टमेंट नथी थिए, जंहिंजे करे तकलीफ़ थिए थी. इन करे हिननि खे थोरो एडजस्ट करे वठिजो तव्हां. हाणे असांखे ख़बर आहे त बाबा जेके फैक्ट्स आहिनि उहे वन पेपर जे हिसाब सां इलाही इंपॉर्टेंट आहिनि. ठीकु आहे. फैक्ट्स में उहो पुछंदो आहे त इक्वेटोरियल रेडियस केतिरो आहे. EQ सम्झी वेंदो, इक्वेटोरियल, EQUATORIAL, इक्वेटोरियल, जेकॾहिं फुल रखणु चाहियो तव्हां त. रेडियस, इक्वेटोरियल रेडियस केतिरो आहे, 6378 किलोमीटर. हाणे इक्वेटोरियल रेडियस छा आहे? इक्वेटोरियल रेडियस बेसिकली उहो डिस्टेंस आहे सेंटर ऑफ द अर्थ खां उन जी जेकी नियरेस्ट सरफेस पॉइंट हूंदी आहे उस ताईं. ठीकु आहे. त जेको सेंटर ऑफ अर्थ हूंदो आहे उन खां जेकी सरफेस ते उन जेकी नियरेस्ट पॉइंट हूंदी आहे उनजो जेको डिस्टेंस आहे उहो केतिरो आहे, उहो केतिरो आहे, 6378 किलोमीटर आहे. वन पेपर जे हिसाब सां मेन आहे. हिन में तव्हांखे ऑप्शन ईंदा 6335, 6338, 6338, 6380. ठीकु आहे. त उन हिसाब सां ई इंपॉर्टेंट आहे, यादि रखी छॾियो. ठीकु आहे. इक्वेटोरियल रेडियस खां पोइ इक्वेटोरियल इंक्लाइनेशन बि पुछंदा आहिनि. इक्वेटोरियल इंक्लाइनेशन छा हूंदी आहे, उहा रेस्पॉन्सिबल हूंदी आहे साइक्लिक चेंज ऑफ जेकी सीज़न ईंदी आहे अर्थ में उनजे लाइ. हे फुल इन करे नथो लिखां त टाइम इलाही लॻी वेंदो ऐं तव्हां सही सां गेन बि न करे सघंदो, मतिलबु शयूं घटि थींदियूं. ठीकु आहे. हाणे हिन में ॿ शयूं हूंदियूं आहिनि. उहो जेको आहे सो पुछंदो आहे इक्वेटोरियल इंक्लाइनेशन में किथे किथे जेको आहे 23.5 डिग्री ॾींदी आहे, त किथे जेको आहे सो उहो 44 डिग्री बि ॾींदो आहे. ठीकु आहे. पर हीअ जेकी आहे सो हीअ मोस्ट ईंदी आहे. ठीकु आहे. इन करे हिन खे थोरो तव्हां नेगलेक्ट कंदा कयो. हीअ किथे किथे तव्हांखे गूगल ते बि मिलंदी या जेको आहे सो मुख़्तलिफ़ बुक्स में मिलंदी. इन करे मां हीअ लिखी, पर जेकी एक्यूरेट आहे, जेकी वन पेपर में पुछी वेंदी आहे, उहा 23.5 डिग्री आहे. ठीकु आहे. उन खां पोइ मास पुछियो वेंदो आहे अर्थ जो. ठीकु आहे. त अर्थ जो मास केतिरो आहे, 5.97 × 10^24 kg. ठीकु आहे. हीअ मास यादि करे छॾियो उनजो. उन खां पोइ जेको आहे सो एवरेज डेंसिटी पुछी वेंदी आहे अर्थ जी. त एवरेज डेंसिटी जेको आहे अर्थ जो घणी आहे, 5.52 ग्राम. ठीकु आहे. उन खां पोइ जेको आहे सो रोटेशनल पीरियड पाण पढ़ी बि आया आहियूं. ठीकु आहे. रोटेशनल पीरियड घणो अर्थ जो, 23 हॉर्स. हे एच मतिलबु हॉर्स. ठीकु आहे. 56 मिनट्स एंड 04 सेकेंड्स.
ठीकु आहे। ॾींहुं राति जंहिं जेका चेंज थींदा आहिनि उहो रोटेशन पीरियड। ठीकु आहे। रोटेशन पीरियड खां पोइ जेको आहे सो ऑर्बिटल पीरियड उहो पुछंदो आहे। इहो त आसान आहे। ऑर्बिटल पीरियड में छा आहे, पूरो 1 साल आहे। ठीकु आहे। ऑर्बिटल पीरियड खां पोइ हू तव्हां पुछी सघे थो पेरीफिलियन, एफिलियन ऐं पेरीफिलियन पाण पढ़ी आया आहियूं। ऐं पेरीफिलियन पढ़ियोसीं त घणो हूंदो आहे किलोमीटर, केतिरो परे हूंदी आहे अर्थ, 147 मिलियन किलोमीटर हूंदी आहे। ठीकु आहे। एफिलियन में जेको आहे सो उहा केतिरी हूंदी आहे, 153 मिलियन किलोमीटर हूंदी आहे। ठीकु आहे। लिखी छॾियो हूंदो आहे। मिलियन किलोमीटर। ठीकु आहे। उन खां पोइ एफिलियन 153 मिलियन किलोमीटर। ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे सो उहो तव्हां पुछंदो आहे त बाबा डायामीटर अर्थ जो केतिरो आहे। हाणे डायामीटर 2 हूंदा आहिनि, हिकु हूंदो आहे पोल ते, ॿियो हूंदो आहे इक्वेटर ते। ठीकु आहे। त डायामीटर जेको इक्वेटर ते हूंदो आहे उहो हूंदो आहे 12756 किलोमीटर्स, 12,756 किलोमीटर। ठीकु आहे। इक्वेटर ते। हाणे जेको पोल ते हूंदो आहे उहो घणो हूंदो आहे, 40,024 किलोमीटर। ठीकु आहे। डायामीटर पोल ते इक्वेटर ते इहो डिफरेंस यादि रखी छॾियो। उन खां पोइ एज पुछंदो आहे अर्थ जी। त एज ऑफ अर्थ घणी आहे पाण ख़बर आहे, पाण पोइ पढ़ी आहियूं, 4.5 बिलियन ईयर्स। ठीकु आहे। 4.5 बिलियन ईयर्स पुराणी आहे पंहिंजी अर्थ। उन खां पोइ उहो पुछी सघे थो त भाउ सर्कमफेरेंस एट इक्वेटर या एट पोल्स केतिरो आहे। ठीकु आहे। उहो तव्हांखे अॻे ॿुधायो आहे। ठीकु आहे। डायामीटर सॉरी सर्कमफेरेंस बि उहो पुछी सघे थो। अच्छा, हिन में हीअ थी वई, हीअ सर्कमफेरेंस आहे एट पोल्स। सही आहे। डायामीटर जेको आहे सो पोल ते घणो आहे, 12,712 किलोमीटर। ठीकु आहे। 12,712 किलोमीटर। उन खां पोइ अर्थ हाईएस्ट पॉइंट पुछंदो माउंट एवरेस्ट। हाणे माउंट एवरेस्ट जी केतिरी हाइट आहे, पढ़ी आहे पाण, यादि हूंदी तव्हांखे। ऐं MT मतिलबु माउंट। ठीकु आहे। हाणे माउंट एवरेस्ट जी घणी आहे, 8,848 मीटर। ठीकु आहे। यादि रखी छॾियो। M फॉर मीटर। सही आहे। उन खां पोइ छा हिते तव्हांजी रोटेशन स्पीड पुछंदो, पाण पढ़ी आहे 1670। न बि पढ़ी आहे, तव्हां यादि न आहे त लिखी छॾियो रोटेशन स्पीड। अर्थ जी, हे अर्थ जी ॻाल्हि आहे। ठीकु आहे। सन जी या ॿिए कंहिं प्लैनेट जी न सम्झिजो। 100 किलोमीटर पर आवर्स। ठीकु आहे। 1 घंटे में जेको आहे सो 1670 किलोमीटर जेको आहे सो इहो सफ़र पूरो कंदी आहे। रेगुलेशन स्पीड जेको आहे पुछंदो आहे। त रेवोल्यूशन स्पीड केतिरी आहे, 107,200, 1,07,200 किलोमीटर पर आवर। ठीकु आहे। उन खां पोइ लार्जेस्ट कंपाउंड इन करस्ट तव्हां पुछी सघे थो त कहिड़ो आहे, सिलिकॉन डाइऑक्साइड आहे। उन खां अलावा जेको आहे सो लार्जेस्ट मेटल इन करस्ट पुछी सघे थो। त लार्जेस्ट मेटल इन क्रस्ट कहिड़ो आहे, एल्यूमिनियम। घणो आहे, 8.8%। ठीकु आहे। उन खां अलावा तव्हां पुछी सघे थो, हा तव्हांखे मां ॿुधायां, लार्जेस्ट कंपाउंड इन क्रस्ट सिलिकॉन डाइऑक्साइड लिखी छॾियो। ठीकु आहे। लोएस्ट पॉइंट एट सरफेस कहिड़ी आहे, डीप डेड सी। ठीकु आहे। उन खां अलावा तव्हां पुछी सघे थो डीपेस्ट पॉइंट एट द अर्थ कहिड़ी आहे। मरीना ट्रेंच तव्हां ॿुधी हूंदी। ठीकु आहे।
डिपेंड सॉरी कहिड़ी आहे मेरीना ट्रेंच। ठीकु आहे, हिनखे चैलेंजर डीपर चैलेंजर बि जेको आहे सो ट्रेंच चयो वेंदो आहे। ठीकु आहे, या चैलेंजर पॉइंट बि चयो वेंदो आहे। उन खां अलावा जेको आहे सो लॉन्गेस्ट डे तव्हां खां पुछियो वेंदो आहे, शॉर्टेस्ट डे पुछियो वेंदो आहे। हाँ, लॉन्गेस्ट डे जेको आहे सो नॉर्थ में कहिड़ो आहे, जून 22। ठीकु आहे, इन नॉर्थ। ठीकु आहे, उन खां अलावा जेको आहे सो डिसंबर 22 इन साउथ, एन फॉर नॉर्थ, एस फॉर साउथ। ठीकु आहे, उन खां अलावा शॉर्टेस्ट डे तव्हां पुछियो वेंदो आहे। त शॉर्टेस्ट डे जेको आहे सो डिसंबर 21 नॉर्थ में। ठीकु आहे, हे उल्टो थींदो, पर हे जून में, जून जेको आहे सो नॉर्थ में लॉन्गेस्ट, डिसंबर 21 हिकु ॾींहुं नमो घटि थींदो। ठीकु आहे, हिते जेको आहे सो जून 21 जेको आहे सो साउथ में थींदो। सही आहे, इन जो रदो बदल थींदो। इहा शइ पंहिंजे ज़हन में विहाए छॾियो। उन खां अलावा सर्कमफेरेंस बि थी वियो, हर्ष थी वियो। उन खां अलावा मां तव्हांखे इहा शइ ॿुधायां, लॉन्गेस्ट कंपाउंड इन अर्थ क्रस्ट, ओ सॉरी लार्जेस्ट। The largest compound earth crust में कहिड़ो, सिलिकॉन डाइऑक्साइड, सिलिकॉन डाइऑक्साइड। ठीकु आहे, SiO2। सही आहे, त हे कुझु जेको आहे सो इम्पोर्टेंट फैक्ट हुया रिगार्डिंग अर्थ क्रस्ट। ठीकु आहे, उन खां अलावा जेको पाण पढ़ी आयासीं, जियोलॉजी, मेट्रोलॉजी, ओशनोलॉजी, क्लाइमेटोलॉजी, हाइड्रोलॉजी। ठीकु आहे, उन्हनि खे ॾिसी वठो। उहो कॾहिं कॾहिं इहो पुछंदा आहिनि इन जी स्टडी खे छा चयो वेंदो आहे, त इहे शयूं तव्हांखे यादि हुजनि। बाक़ी जेको लिथोस्फीयर, हाइड्रोस्फीयर, एटमॉस्फेयर, इहो पाण अॻे में पढ़ी चुका आहियूं, इन करे मां हीअं तव्हांखे ॿुधाया कोन। बाक़ी हे इंपॉर्टेंट फैक्ट्स रिगार्डिंग अर्थ प्लैनेट जेको आहे पंहिंजो, इनखे रटो हणो, यादि कयो, इहे ॾाढा इंपॉर्टेंट आहिनि। इंशाल्लाह सुभाणे हिकु नए टॉपिक सां मिलंदा। अल्लाह हाफ़िज़।